अस्सलाम वालेकुम। मां हसोनी पारा सही मुंहिंजे चैनल ते तव्हां मौजूदु आहे। सभ खां पहिरीं त जेका बि ॻाल्हि गुल कंदासीं, सब्सक्राइब ज़रूरु कयो, बेल आइकन खे बि क्लिक कयो ऐं हुन खां पोइ शेयर बि ज़रूरु कयो त जीअं तव्हां ताईं नोटिफिकेशन अचनि। मुख़्तलिफ़ इशूज़ ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते असां ॻाल्हाईंदासीं जेके असांजे मुल्क सां जुड़ियल हूंदा, असां आवाम सां जुड़ियल हूंदा। अॼु जे मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ वेठी आहियां या वेठा आहियूं सीनियर तज़ियाकार, सीनियर सहाफ़ी मूं सां गॾु आहे। उहो मौज़ू आहे इमरान ख़ान साहब जी गिरफ़्तारी ऐं उन खां पोइ उहा गिरफ़्तारी गैर क़ानूनी, गैर आइनी। हाणे इहे सभु मुंझारा आहिनि ऐं उन खां पोइ मुल्क जी जेका सिचुएशन 3-4 ॾींहं रही, जेको नुक़सानु थियो, उन ते ओवरऑल असां मूंखां वधीक ज़ाहिर आहे उहो सीनियर बि आहे, असां सीनियर तज़ियाकार असलम, उन खां पुछंदासीं सॼी ओवरऑल हुननि जो छा नज़रियो आहे, हू छा था चवनि, हुननि छा ॾिठो, ऑब्ज़र्व छा कयो, रिपोर्टिंग छा कई। जी अस्सलाम वालेकुम। सही था चओ। इन त अहम मामिलो हो। मां पाण कटियल रहियासीं छो जो सर्विस सॼी मुअतल 3-4 ॾींहं मुसलसल रोड ते वियासीं शारा फैसल ते। उते जेकी शैलिंग रही, उते पथराव रहियो ऐं जेके भेड़ा रहिया, अहिड़ा माज़ी में उन मिसाल माना घटि थींदो। हिकु त इहो रिपोर्टिंग थी ऐं सभिनी दुनिया ॾिठी करे। अॼु पाण जंहिं मामले ते ॻाल्हाईंदासीं त हिन समूरी सूरत हाल खे सिंध जो माण्हू, नंढनि सूबनि जो माण्हू उहो ॾिसे कीअं, वॾो सूबो उहो उन जे किरदार खे कीअं थो ॾिसे, अदलिया जे किरदार खे कीअं थो ॾिसे, इस्टेब्लिशमेंट जे किरदार खे कीअं थो ॾिसे। अॼु असां इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं त सिंध जो माण्हू सोचे छा थो, सिंध जो माण्हू हिन सूरत हाल खे ॾिसे छा थो, बलोचिस्तान जो माण्हू हिन सूरत हाल खे कीअं थो ॾिसे। मूंखे जेको नज़र अचे थो त हीअ जेको ईअं चइजे पाण सिधा अगरि असां ॻाल्हि ॿोल कयूं जेको आम माण्हू GHQ ते PTP खां पोइ ही PTI जो ॿियो हूंदो आहे तारीख़ सॼी में। MRD जी तहरीक वठो, माज़ीअ जूं सिंध जूं तहरीक वठो, बलोचिस्तान जूं तहरीक वठो, कंहिं बि तहरीक जे अंदरि असांखे किथे ईअं नथो मिले त के कोर कमांडर जे घर ते कंहिं GHQ ते PTP ऐं PTI उन खां पोइ मिसाल नथो मिले। उनजो जेको रिएक्शन आहे उन जेको जीअं चए नंढनि सूबनि जे माण्हुनि जूं महरूमियूं रहियूं आहिनि, अॼु असां इन खे ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, शुरूअ खां रहियूं आहिनि, ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, ज़रूरु ॿिटे मयार ते ॻाल्हाईंदासीं त छो आहे एॾो ॿिटो मयार छो आहे। हिते को कारकुन, सियासी कारकुन ॻाल्हाए थो, पुरमन सियासी कारकुन सिंध जो ॻाल्हाए थो। अॼु असीं पढ़ियो बढ़ियो माण्हू, लेखक, लिखंदड़ माण्हू हिन मौज़ुनि ते असां न ॻाल्हाईंदा आहियूं, न ॻाल्हाईंदो आहे। पर अॼु हिन सॼी सूरत हाल खे ॾिसी असांखे ॻाल्हाइणो थो पए त हिकिड़ो पुरमन सियासी कारकुन आहे, उनजे घरनि ते रेड थियनि था, उन खां वॾी ॻाल्हि उहो मिसिंग थी थो वञे, उन्हनि जा चिचिरियल लाश मिलनि था, उन्हनि जा पीउ माउ, उन्हनि जा वारिस प्रेस क्लब ॾाढो 3-3 महीना 6-6 महीना स्ट्रगल कनि था, एहतजाज कनि था, सुप्रीम कोर्ट ॾाढो एहतजाज कनि था। उन पुरमन कारकुननि जे मिसिंग ते को बि एॾो नोटिस नथो वरितो वञे, उहे गुम थियनि था, फ़क़ति अलाए थो दहशतगर्द, उन्हनि ते इल्ज़ाम आहे क़ौमी सलामतीअ खे उन नुक़सानु पुॼायो। अॼु असां वटि सवाल असां सहाफ़ियुनि वटि बि थियनि था त हिकिड़नि माण्हुनि खे त असां प्रेस क्लब ॾाढो एहतजाज कंदे ॾिठो आहे, एहतजाज पुरमन कंदे इहे ॾिठा, वरी असां ॿियनि माण्हुनि खे ॾिसूं था ॿिटो मयार थो नज़र अचे, ॿियनि माण्हुनि खे असां फ़ौजियुनि ते हमला कंदे ॾिसूं पिया, फ़ौजियुनि जे गाॾियुनि ते ॾिसूं पिया, रेंजर्स ते खे बाहियूं ॾियनि पिया। उहो ॿिटो मयार नज़र इन लाइ थो अचे त उहे माण्हू आहिनि उहे आज़ादु थी वञनि था, रिमांड माना हद ई आहे त हिकिड़ो 6-6, 8-8 महीननि ताईं माण्हू एहतजाज करे त उनजो को नोटिस न वरितो वञे। अदलिया ते असां ॻाल्हायूं था त अदलिया उन ते रिमांड वठणु पूरो बि नथी करे, हिकिड़े तरफ़ कुझु कलाकनि में उहो गैर क़ानूनी आहे, उनखे आज़ादु कयो, उनखे चओ मिली ख़ुशी थी आहे असांखे, इहे अहिड़े क़िस्म जा उनखे लफ़्ज़ अचनि था त उन टाइम सवाल पैदा थिए थो क़ौमुनि वटि त हिन मुल्क जे अंदरि ॿियूं वहदतूं आहिनि, बलोच आहिनि, सिंधी आहिनि, KP जा आहिनि, माना हिकिड़ी डिघी गद्दारनि जी लिस्ट आहे ठाही वई, ख़ान गफ़ार ख़ान, समद अचकज़ई, GM सैयद, ज़ुल्फ़कार भुट्टो, फाई, हिकिड़ी फातिमा जिना ताईं गद्दार, हिकिड़ो माण्हू आहिनि डायरेक्ट फ़ौज ते अटैक पिया कनि, क़ौमी सलामतीअ ते अटैक पिया कनि, क़ौमी मिल्कियतुनि ते अटैक पिया कनि, रेडियो पाकिस्तान नथा छॾनि, रेंजर्स जी चौकियूं नथा छॾनि, हू नथा पुलिस जी का शइ छॾनि, न को हुनखे फ़ौज जूं गाॾियूं था छॾनि, जिथे डायरेक्ट फ़ौज सां अटैक रहे।
उहे माण्हुनि जी गिरफ़्तारी गैर क़ानूनी आहे, उन्हनि माण्हुनि खे आज़ादु कयो। हेॾो सारो ॿिटो जेको अचे थो मयार, उन ते हीउ सुवाल पैदा थिए थो त पोइ छा ही जेके सिंध जे अंदरि जेके माण्हू ॻाल्हाइनि था, अॼु उन ते असांखे ॻाल्हाइणो थो पए, त पोइ उन्हनि खे जेको मिसिंग थियो था, छा उहो कहिड़े कानून हेठि उन्हनि छा कयो हो, हेॾा हुननि खे त सॼी दुनिया ॾिठो आहे। त हिकिड़ा इहे मयार साम्हूं अचनि था। माज़ीअ खां तव्हां ज़िया जो दौरु वठो, कीअं सॼी दुनिया मां कीअं हुन माण्हू घुराया जहाज़ जे नाले ते, कीअं डॉलर हिते पहुता, कीअं अफ़गान वार थी, कीअं सोवियत यूनियन खे टोड़े वियो, डॉलर्स हिते ॿोरनि में पहुता, उहे जेके ॿिज विधनि, उहो हथियार आयो, उहो पुरमन धरतीअ ते, उते क्लाशनकोफ आई, मंशात आई, अॼु ॾींहं ताईं असां भोॻूं था उन इंतिहा पसंदीअ जे वर चढ़ी। हे सॼी धरती जेके बि आहिनि उहे इंतिहा पसंदी। हाणे हिकिड़ो पासो इहो आहे, ॿियो पासो गद्दारनि जी लिस्ट जो आहे, टियों पासो ॿिटो मयार आहे सियासी कारकुननि जे हवाले सां। बुनियाद त ॿिटो मयार आहे, ॿिटो मयार। टियों मामिलो इहो आहे त अदलिया वटि ॿिटो मयार। अफ़सोस रुॻो इहो आहे क्वेश्चन मार्क त तव्हां ॿिटो मयार छो अदलिया वटि छो? हल हुकूमत अयूब वटि हो, ज़िया वटि पंहिंजो हो, मुशर्रफ वटि पंहिंजो हो, मुशर्रफ वटि हर कंहिंजो पंहिंजो हो। अदलिया दुनिया जे अंदरि उनजो त वॾो किरदारु हूंदो, उहा त विचथिरी हूंदी आहे, उहो इंसाफ़ हूंदो। अगरि हिकिड़ी ॻाल्हि पुछंदी आहे तव्हां खां, तव्हां हिन खे ई कंटिन्यू कजो, पर ॾाढो ज़रूरी पई सम्झा इहो चवणु त जेकॾहिं असलम हैदर को एहतजाज करे थो या का ॻाल्हि करे थो मुल्क लाइ, धरतीअ लाइ, माण्हुनि जे लाइ, त असलम लभे ई नथो। ठीकु आहे। ऐं उन जो को इंसाफ़, उनजा माइट सालनि जा साल कोर्टुनि जा दर खड़काए अधु त मरी था वञनि वीचारा, अधु पोड़ा थी था वञनि, अधु लभनि ई कोन था। उन्हनि खे इंसाफ़ लाइ सदियूं गुज़रनि थियूं। ऐं हिकिड़ा ही माण्हू आहिनि, ॿिटे मयार वारी ॻाल्हि ते, हिकिड़ा ही माण्हू आहिनि जिन जो हर फ़ैसिलो कुझु कलाकनि में थिए थो, ऐं आहे बि ॾोहारी, ख़बर बि आहे त हिन जे हिते हूंदे ॿाहिरि छा पियो थिए, तॾहिं बि हुनखे ॾिसी तव्हांखे ख़ुशी थी थिए, त पोइ माना आम माण्हूअ जो त भरोसो कोन थींदो, माना हर माण्हू पंहिंजो फ़ैसिलो पाण करणु शुरू कंदो। सही थी चई सोनी। इहो जेको ॿिटो मयार आहे, उनजे करे नुक़सान थिया आहिनि माज़ी में। अॼु असां कलम धणीअ खे, लेखक खे, सहाफ़ीअ खे इन ते ॻाल्हाइणो थो। इन ॿिटे मयार जे करे क़ौमुनि खे जेके नुक़सान पहुता आहिनि, माना हिकु तरफ़ हिकिड़ो ॿिटो मयार, वरी सोनी तव्हां जॾहिं मुआशी सूरताल ॾे हलिया वञो, मुल्क में अटो खाइण लाइ न हुजे तव्हां वटि, तव्हांजा हिकिड़ा माण्हू अची रोड रस्ता बंदि करे छॾो, तव्हांजो 4-5 ॾींहं ऑनलाइन कारोबार बंदि हुजे, सॼो सिस्टम हुजे, रुपयो किरी पए, मुआशी सूरताल एॾी तबाह हुजे, उते हिकिड़ा माण्हू अचनि, माना केॾी हिन मुल्क सां ज़्यादती थिए थी, केरु करे पियो, उहे सियासतदान कनि पिया। अॼु उहो दौरो मुल्क ते जिते बुख बदाली आहे, IMF प्रोग्राम बहाल नथी करे, उन जूं शर्तूं आहिनि, हिते रुपयो किरी पियो आहे, एॾी महांगाई आहे, हिकु वेलो न आहे। उते थियणु त ईअं घुरिबो हो त हिननि सियासतदाननि खे, इमरान ख़ान, ज़रदारी साहब, मौलाना, सभिनी खे गॾियल तौर ते वेही करे मुल्क लाइ सोचण जी ज़रूरत आहे। पर एॾी अञा आहे, एॾी कुर्सीअ जो मामिलो आहे, उन कुर्सीअ छा आहे, हीअ चवनि था न के तहरीक, असीं सहाफ़ी आहियूं, असां कंहिंजी दुर न आहियूं, पर इहा कहिड़ी तहरीक आहे? कुर्सीअ जी तहरीक। कुर्सी खपे, मूंखे कुर्सी खपे, मूंखे उन खां सवाइ मां वज़ीर आज़म, मां हिन सीट ते हूंदुमि त ठीकु आहे, न त हीअ तव्हांजा इदारा बि ख़राबु आहिनि, आर्मी बि ख़राबु आहे, मुल्क बि ख़राबु आहे, सभु ख़राबु आहे, मूंखे कुर्सी ॾियो, सभु शइ सही थी। ॿियो त छॾियो, वरी मौलाना साहिब ते अगरि पाण ॻाल्हायूं, मौलाना साहिबु हुनजी गिरफ़्तारी थी आहे, 100 मण सिंध में मिठाई विराई अथनि, बाबा तव्हां मिठाई न, मां अटो वठी ग़रीब खे ॾियो, पोइ माना माण्हू परेशान, माण्हू ते वरी मिठाइयूं हाणे हिनजी गिरफ़्तारी ते विरायो, मिठाईअ जो नुक़सानु वेठा कयो, ॿियो के ग़रीब खे अटो वठी ॾियो। सो हीउ ॿिटो जेको मयार आहे, सोनी सीरियस ॻाल्हाइजे। असीं जॾहिं कारकुननि खे ॾिसंदा आहियूं, मिसिंग पर्सन जे एहतजाजनि खे ॾिसंदा आहियूं, जंहिंमें माण्हुनि खे ॻाल्हाईंदे ॾिसंदा आहियूं, माण्हू भेड़ूं, माना जस्ट हुन जेको मिसिंग पर्सन तहरीक जो जेको हिन जो चेयरमैन कमेटी ठाही आहे, जस्टिस जेको चेयरमैन हो इक़बाल, उन ॾाढो अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त उन ॾींहुं हिकु औरत पेश थी आहे त मुंहिंजो मुड़ुसु मिसिंग आहे, तव्हां बि ॿुधो हूंदो, हुनखे हुन चयो त तूं हेॾी सुहिणी शहज़ादी आहीं, तोखे मुड़ुस जी कहिड़ी ज़रूरत आहे? त बाबा हीअ क़ौमुनि सां मज़ाक़ूं न कयो, हीअ मज़ाक़ूं माज़ीअ में थियूं, क़ौमूं हिन मुल्क जूं किथे वञी मामला पहुता। अॼु सॼी दुनिया असां ते ॻाल्हाए थी, अमेरिका ॻाल्हाए थी, UK ॻाल्हाए थी, दुनिया जा पढ़िया विया माण्हू हितां जी इंतिहा पसंदीअ ते ॻाल्हाइनि था, हितां जे इंसानी हक़नि जी लताड़ ते ॻाल्हाइनि था,
हितां जे अदलिया जे हितां जे सियासतदाननि जे हिन ते ॻाल्हि। अच्छा, तव्हांजी ॻाल्हि खे वरी मां बि कंटिन्यू कंदी हलां न, वरी हुनजो बि जवाबु ॾींदा हलो। छो तव्हां सीनियर बि आहियो, तव्हां ॾिसो पिया फील्ड में बि आहियो, पाण सभु फील्ड में आहियो। आम माण्हू केतिरो रेस्पॉन्सिबल आहे, तुंहिंजो मुंहिंजो केतिरो ॾोह आहे, पंहिंजा केतिरा, माना असां ॾोहारी त असां आहियूं न। कंहिं हिननि खे हिननि कुर्सी जी वेड़ आहे, कुर्सी कंहिं ॾिनी आहे हिननि, तव्हां ई मूं ॾिनी आहे न। असां में सेंस छो कोन्हे, असां में अकुलु छो कोन्हे, जो हर रण ते निकिरी था पऊं। घर में खाइण लाइ कुझु कोन्हे, पर ट्रकूं भरे हथियार खणी असां पहुची था वञूं मैदाननि ते। इहो कीअं? सुणी आम माण्हूअ जो पाण ॻाल्हाईंदासीं, हिकिड़े ॾींहं जी आम माण्हूअ जी ॻाल्हि आहे। आम माण्हू सालनि खां बुख बदाली ऐं तालीम जो खसजनि, तालीम तबाह थी वई जिन क़ौमुनि जी, जिन माण्हुनि जी शऊर ख़तमु थी। जॾहिं तालीम तव्हां पुरे छॾियो, शऊर पुरे छॾियो, त उहो ढॻो हूंदो आहे। उन ढॻे खे जाॾे लाड़ो था ॾे। हाणे हिन क़ौम जी तव्हां तालीम छो पुरे छॾी? तव्हां 80 खां पोइ तालीम जो कारो मूं कंहिं कयो, कंहिं कापी कल्चर आंदो, कंहिं शऊर, इन जे करे न शऊर हूंदो, न वोट जो हक़ जो इस्तेमालु माण्हू करे सघंदो। वॾेरे उमाणिया, पोइ चवंदा वोट इहो त छा आहे, अलाए वॾेरे साहिब गाॾी उमाणिया वेहो, मायूं मायूं वाह चढ़ो टली मूंखे फलाणे खे तव्हां निशान ते ठपो। हाणे माण्हूअ जो ढगे ढोर वारो स्टाइल हुजे, तालीम शऊर न हुजे, दुनिया में वोट जी केॾी अहमियत, केतिरी अहमियत आहे। हिकिड़ो प्रेसिडेंट आहे अमेरिका जो, उहो कीअं चूंडबो आहे, उहो लहण खां पोइ वरी वञी पंहिंजो रोज़गार, हाणे तव्हां हुनजा बाराक ओबामा जा फ़ोटो ॾिसो पिया, उहो पंहिंजे ॿारनि सां गॾु किताब वठे थो, बाबा आम माण्हू आहे हुनजो न। हितां जो माना ज़ुल्म इहो आहे त हितां जो सियासतदान हिकु दफ़ो कुर्सीअ ते वेठो त कुर्सी न छॾींदो, कुर्सी छॾींदो त अरबे रुपया हुन वटि हूंदा, उन खां पोइ वरी उनखे के माण्हू अची नेब खे इस्तेमालु कंदा, हुनजे लाइ उहो हुन लाइ इस्तेमालु कंदो। कारो मुंहुं सियासत जो करे छॾियो, जमहूरियत जा बखिया उडेड़े छॾियो तव्हां। आख़िर में इहा सूरत हाल हुजे, माण्हू वटि शऊर कोन्हे, तालीम कोन हूंदो, त पोइ इहो ई हूंदो न। पाड़े जी केरु गिटनि जो ॻोठनि जूं घिटियूं ॾिसो, माण्हुनि जी रहणी करणी ॾिसो। हिकिड़े पाणीअ जे नंढड़ी घिटीअ तव्हां अॼु जी अख़बार खणो, कल्ह जी खणो, टे ॾींहं जी खणो, नंढड़ी मामले तव्हां खून ॾिसो, नंढड़े मामले तव्हां खून। सिंध जी उहा सूरत हाल हुई, शहीद अला बख्श सूमरे जी 14 मई ते अॼु वरसी आहे, उनखे 1943 में शहीद कयो। अहिड़ा बि सियासतदान हिते रहिया, बा किरदार सियासतदान बि रहिया अथव, जिन माण्हुनि जे इख़लाक़, सादगी, सचाई, उहे माण्हू हिकु दफ़े शिकारपुर जो उनजो दोस्त फ्रूट हलाईंदो हो, प्रताप राय उनजो नालो, उन प्रताप राय फ्रूट जी टोकरीअ में सोनो कटोरो विझे, शहीद अला बख्श सूमरे ॾे उमाणियो गिफ्ट में। शहीद अला बख्श सूमरो कटोरो सोनो ॾिसी हुनखे घुराए, उनखे कटोरो वापसि करे अची, अॼु खां तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती ख़तमु। रिश्वत करप्शन एॾी कंहिं बि सूरत में वरसी आहे हुनजी। इन जे करे 14 मई ते तव्हांखे मूंखे ॻाल्हाइणो, मूंखे इन जे करे हुन सां एड पियो कयां त उहो इन क़िस्म जा उहे माण्हू आहे जिन माण्हुनि वटि टांग, जॾहिं आख़िरी ॾींहं ते अॼोके ॾींहं ते उहो टांगे ते चढ़ी, कंहिं उनखे ॿुधायो त वज़ीर लाइ, कंहिं उनखे ॿुधायो त पाड़े में उते कुझु मायूं आहिनि, उहे कूड़ा तावीज़ ॻंढा करे माण्हुनि खे वहम गुमान में थियूं शामिलु कनि। उहो वीचारो टांगे ते चढ़ी वञे पियो, फ़ौजदारी रोड खां थाणे जे साम्हूं कंहिं गोली हणी उनखे मारे छॾियो। उहे माण्हू आहे जिन वटि न कांग्रेस में वियो, न मुस्लिम लीग में वियो, सिर्फ़ु इन लाइ त सिंध मुंहिंजे लाइ मुक़दस आहे, सिंध खां माण्हू, आम माण्हू हुनजी प्रायोरिटी हुया। हा, आम माण्हू, सिंध जो माण्हू, सिंध मुंहिंजे लाइ अहम आहे, मां कंहिं ॾांहुं, उहो विरहाङे जो मुखालिफ़ हो, उहो सभिनी शयुनि जो पाण निमाज़ी, 5 वक़्त निमाज़ी, घरां सुबुह जो असुर जो निकिरंदो, यासीन शरीफ़ पढ़ी, पोइ सुबुह जो ॿाहिरि निकिरंदो। उहो माण्हू ॿियनि मज़हबनि जो किरदार आहिनि, अमुन रवादारी, मज़हबी रवादारीअ जी ॻाल्हि कंदा, अहिड़ा किरदार आहे। अॼु असांखे तव्हां किरदार ॻोल्हियो, मिलनि ई कोन था। तव्हांखे अला बख्श सूमरो अॼु न मिलंदो, तव्हांखे अब्दुल्ला हारून अॼु न मिलंदो, तव्हांखे समंद अचकज़ई न मिलंदो, GM सैद अॼु न मिलंदो, ख़ान गफ़ार ख़ान न मिलंदो, इब्राहिम जोयो ताईं न मिलंदो, तव्हांखे मिलंदा ई बिल्कुलु कोन मिलंदो। ऐं इहा सही ॻाल्हि आहे, इन में पीर आहे कोन्हे का की के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके किरदार हूंदा आहिनि, ऐं उहे किरदार तारीख़ में के पैदा थींदा आहिनि, जेके घड़ीअ कोन हूंदा आहिनि ज़ाहिर, ऐं उहे अमर थी वेंदा आहिनि। थोरे ज़ाहिरी तौर ते नज़र कोन ईंदा आहिनि, पर उहे अमर थी वेंदा आहिनि। हाणे ही जेका सिचुएशन पाण ॾिठीसीं, जेका थी 3-4 ॾींहंनि में नेटवर्क बंदि, दुकान साड़िया विया, माण्हू अॻे बुख बदल, तव्हांखे लॻे थो त माण्हू जेके गॾु थिया या जिन कयो, उन जे विच में ज़ाहिर चवंदा आहिनि न, 2 भाइर विढ़ंदा आहिनि,
टियों विच मां फ़ाइदो वठंदो आहे त उहो फूकू ॾींदो आहे धुईअ खे त अञा भड़के। अहिड़ी बि सिचुएशन हुई त कुझु ॿाहिरियां माण्हू बि थी सघनि था। ऐं ॿी ॻाल्हि अहम ॿुधाईंदा हलो त छा इहो मुमकिन आहे त माण्हुनि पंहिंजी बुख बदहाली बेरोज़गारी जी बाहि कढण लाइ बि इहा सॼो कुझु सिचुएशन क्रिएट कई? छा इहो बचे थो ख़्यालु ज़हन में? सुणी ईअं थी सघे थो, पर जेको मूं जिते कराची में रिपोर्टिंग पई कई त जेको क्लास मां ॾिसां पियो उहो मथे क्लास जो माण्हू घणो एहतिजाज करे पियो कराची में। क्लिफ्टन डिफेंस उन जो माण्हू करे पियो एहतिजाज। क्लास हा, उहो एलिट क्लास जा माण्हू एहतिजाज कनि पिया। ग़रीब तबिको मां मूंखे जहिड़ी मां ईअं नथो चवां ग़रीब न एहतिजाज कंदो आहे, पर मां ॾिसां थो ग़रीब वटि अटो ई कान्हे को खाइण लाइ। ग़रीब वटि पंहिंजे बच्चनि खे दवा वठी ॾियण लाइ, मानी लाइ, फीस लाइ। पर तव्हां त कराची जी ॻाल्हि था कयो न। हिते मूंखे ईअं नज़र आहे। इस्लामाबाद में बि तव्हां सम्झी सघो था, इस्लामाबाद में असां रिपोर्टिंग कई आहे त उते जो बि वॾो क्लास अॼुकल्ह इन जमायत सां घणो आहे। जेको ग़रीब तबिको आहे उहो उनजो एतिरे को न, माना हाणे त मजमू ई आहे, ईअं न को त ही पार्टी ॿियनि पार्टियुनि सां बि ग़रीब माण्हू उन तहरीकुनि में कुझु घटि नज़र अचे थो। मूंखे त नज़र इहो अचे न जेको मीडिया में ॾिठोसीं, जेको कैमरा ते असांखे स्क्रीन ते ॾिठोसीं, हर चैनल ते जेको असां ॾिठोसीं 24 आवर्स असांजी नज़र ज़ाहिर हिन ते छा थियण वारो आहे, छा थियण वारो थियो छा गैर कानूनी आहे बाबा। तव्हां ज़मानत ते आहियो, सुप्रीम कोर्ट जी कस्टडी में वञी आराम कयो। असलम हैदर में जाइ ते हुजे, सोणी पार जे लोग ॻाल्हाए थी जो असां फलाणनि माण्हुनि खे मुंहुं ॾियूं था, त छा असांखे बि उहो तहफ़ुज़ मिलंदो जीअं हुननि जी तव्हां आहे त नवाज़ शरीफ़ खे मिली सघियो, ज़रदारी खे मिली सघियो, मोहतरमा खे मिली सघियो, कंहिंखे बि इहा सिक्योरिटी मिली सघी, इहो रिस्पॉन्स या रिस्पेक्ट मिली सघी? सही। उहो ॿिटो मयार आहे, उन ॿिटो मयार मां वाज़े आहे, सिधो आहे, त उनखे सपोर्ट बि हासिलु आहे। कुझु धुरनि जी उनखे सपोर्ट बि हासिलु आहे। उनजे करे उनखे प्लान बि आहे, हिकु हीरो बि थियो आहे, उन खां पोइ उनखे सपोर्ट बि हासिलु आहे, न त लाज़मी आहे। ऐं हिकिड़ी हिन भेरे हिकु अहम ॻाल्हि आहे त हिन भेरे जेको जहिड़ो आहे उहो पंजाब सां जहिड़ो आहे, मूंखे जेको नज़र अचे थो। अॻ में ईअं हूंदो हो, सिंध जो जहिड़ो हो, ब्लॉक क्योस गदारन, बलोचिस्तान जो जहिड़ो, केपी जो जहिड़ो, हिन भेरे जेको पंजाब जो जेको माण्हू निकितो आहे, ख़ासि तौर ते लाहौर जेको आहे, उनजी जेके लाहौर हिन मुल्क जा फ़ैसिला कनि, उन जो हिन जे मथां तमामु वॾो हथु आहे, आशीर्वाद आहे। उन जे करे हाणे जेकी सूरत हाल आहे, सुनी हिकिड़ी वाज़ हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि खोले तोखे ॿुधायां। मुंहिंजो बाबो ॾाढो न जनरल रहियो, न कैप्टन रहियो, न तव्हांजा रहिया। असां वटि हिकिड़ो असां ॿुधो त बाबा नंढे इलाइक़े माडी तहरीक थी, पोइ उन में फ़ौज जो असांखे ख़ौफ़ रहियो। अम्मा जिंदू आई अॻियां, उन वॾी स्ट्रगल कई, हेॾां होॾां करे आख़िर में न्याणियूं सड़ी वियूं, सभु थियो हेठि हुनजी, पोइ आख़िर में इहो थियो। असां वटि हिकिड़ो रहियो। मूंखे जेको नज़र अचे थो त जेको एहतिजाज करे पियो, हिकिड़ी माई एहतिजाज पई करे, उनखे पुलिस वारनि पकड़ियो पियो। उनखे पियो चओ त मुझे हाथ नहीं डालना, मेरा बाबा जर्नल था, मेरे बेटे कर्नल हैं, हर घर में उते फौजी आहे, कैप्टन आहे, तो मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि आहे, हुननि लाइ नई ॻाल्हि आहे। हुन लाइ कैप्टन हुन जे घर में आहे, त कर्नल हुननि जे घर में आहे, हुन लाइ फ़ौज। असांजे लाइ सिंध जे नंढनि सूबनि लाइ वॾी ॻाल्हि आहे, हुननि लाइ न आहे। हिन जे करे हिन भेरे वारो जेको जहिड़ो आहे उहो जहिड़ो इंतिहाई ख़तरनाक, आम्हूं साम्हूं साॻियूं धूलियूं, पंजाब हिकु नतीजा कहिड़ा? नतीजा जेके नज़र अचनि था, मुआशी तौर ते असां तबाह थियूं पिया, दुनिया में असांजी पोज़ीशन डाउन थी थी, दुनिया में असांजे लाइ ॻाल्हियूं फिल्मूं थियनि थियूं। थियण ई घुरिजे फौरी तौर ते, मुआशी तौर ते मुल्क खे पंहिंजे पेरनि ते बीहारजे, रोज़गार महांगाई ख़तमु थिए, माण्हू सिधो रोज़ी करे सघे, सियासी सही फ़ैसिला कनि, जमहूरी अदालती फ़ैसिला सही थियनि, तॾहिं। बाक़ी हाणे हीअं सिर्फ़ु इन लाइ त हिकिड़ो माण्हू आहे उनखे हीरो करे लीडर कयो आहे, हाणे ईंदड़ इक़्तिदार इन जे हवाले करिणो आहे। अब अगरि इन जे इक़्तिदार हवाले ई करिणो आहे त पोइ हेॾा ॾचा, हेॾियूं बाहियूं, हेॾा न थियो। माण्हुनि जा मुआशी सूरत ख़राबु आहे, माण्हू बुख पियो मरे। तव्हांजे 5 गाॾियूं साड़ण, 50 गाॾियूं साड़ण, सुणी इन खां त वॾी ॻाल्हि आहे त जानवरनि जी तव्हां ॿुधो न, अफ़सोस थिए थो मूंखे त मां त अॼु त PTI वारनि जे लाइ अफ़सोस आहे त बाबा ये आप क्या कर रहे हो, गाड़ियाँ जलाते हो, सब कुछ करते हो, फौजियों पे हम हर चीज़ करते हो, जानवरों पे आप हमले कर रहे हो। जानवर आपने जिंदा सड़ी रख थी विया, जानवर बेज़बान जानवर, उन्हनि जी छा दां ख़ुदा ॾे न ॾिनी।
हिन मुल्क में माण्हूअ सां ज़ुल्म कयो था, ख़ुदा रे तव्हां बेज़बानीअ खे तव्हां साड़े छॾियो। त इहे सभु सीरियस मामला आहिनि, इन ते पाण इन ते ॻाल्हि ॿोल कयोसीं। ईंदड़ वक़्त में बि पाण इन्हनि ॻाल्हाईंदा रहंदासीं, बिल्कुलु ॻाल्हाईंदा रहंदासीं। असलम महिरबानी, ऐं तव्हां कंक्लूड कयो ॻाल्हि खे, छो त इहे मामला अहिड़ा आहिनि जो मां भायां थी, अञा कुझु ॾींहं थिया आहिनि, अञा मामला वधंदा। मां भायां थी, तव्हांखे बि अंदाज़ो हूंदो, अञा मामला वधंदा। पर ॻाल्हि इहा आहे त हर सिचुएशन में नुक़सानु असीं पाण खे ई ॾियूं पिया। मथे वारी जेका पोज़ीशन आहे उहा तव्हांखे बि ख़बर आहे, मथे सभु शयूं ओके आहिनि। असलु ईअं आहे, मथे सभु शयूं ओके आहिनि। हींअर जेको छेड़ो आहे न, उहो जिन जो आहे जिन सां, उहा बि तव्हांखे ख़बर आहे। सो महिरबानी करे बुख बदहाली खां बचण लाइ कोशिशि कयो त पंहिंजे घरनि ॾांहुं ध्यानु ॾियो, पंहिंजे रोज़गारनि ॾांहुं ध्यानु ॾियो। सियासतदाननि खे बि घुरिजे त हींअर कोशिशि कनि त पंहिंजे धरतीअ ॾांहुं, पंहिंजे सूबे ॾांहुं फोकस कनि, जेको सूबो जंहिंजो आहे, जेके माना वारसी जिन वटि आहे, मालिकी जिन वटि आहे, या त पोइ छॾियो, या त पोइ बंदि कयो सभु अदालतूं कोर्टूं सभई, त असीं पाण ई पंहिंजा सभई वेठा फ़ैसिला पाण ई कंदासीं। मूंखे असलम खे नुक़सानु पहुचाइणो, मां पाण ई पहुचाईंदीमांसि, फ़ैसिलो करिणो पाण ई कंदीमांसि, असां पाण ई फ़ैसिला कंदासीं। सो असांजो भरोसो आहे अदालतुनि ते, ऐं हिकिड़ो पावरफुल हिकिड़ो इदारो आहे जंहिं ते असां ट्रस्ट कयूं था शुरू खां वठी। उनखे घुरिजे त पंहिंजी उन साख खे पको रखे, सगारो रखे, त जीअं आम माण्हू खे लॻे त जीअं ख़ान साहब जो फ़ैसिलो हीअं 4 कलाकनि में थी सघे थो। सोणी पारस बि को मसइलो खणी वई, 6 साल न लॻंदा, 10 साल न लॻंदा, हा न लॻंदा। सोणी पारस या असलम खे बि 10 साल 12 साल कोन लॻंदा, असांजा फ़ैसिला बि ईअं तकिड़ा थी वेंदा। ठीकु आहे। सो इनशाला वरी कंहिं मौज़ू ते असां कचहरी बि कंदासीं, ऐं कोशिशि कंदासीं त को तत बि कढी सघूं, सलाह बि करे। चवंदा आहिनि न कॾहिं कचहरीअ जी ॻाल्हि बि उन में वज़न हूंदो आहे। सो असांखे चरियो ई सम्झो, पर मथां खां का ॻाल्हि हिकिड़ी हुजे जंहिंमें वज़न हुजे, इन ते गौर कजो। इनशाला वरी गॾु थींदासीं। सब्सक्राइब ज़रूरु कनि चैनल खे, इहा रिक्वेस्ट तव्हां मां चाहींदसि। बिल्कुलु सोणी जो चैनल वधि खां वधि सब्सक्राइब थिए। सोणी इंतहाई सिंध जे मसइलनि ते बिल्कुलु उनजो जेको अहम मामला हूंदा, जेके हक़ीक़त हूंदियूं, उहो तव्हांजे साम्हूं खणी ईंदी। त तव्हां वधि खां वधि सब्सक्राइब कयो, त जीअं हीअ चैनल अॻियां वधे ऐं सोणीअ जो चैनल सिंध जो आवाज़ु बणिजे। इनशाला महिरबानी, ऐं महिरबानी। इनशाला वरी ॻाल्हाईंदासीं कंहिं नए मौज़ूअ ते।